जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सीवी वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं, जिते सामूंडी तूफ़ान खां पोइ वारी जेकी सूरत हाल आहे उहो हिन वक़्तु जेकी मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट नओं जारी कयो वियो आहे। उन में ॿुधायो वियो आहे त हिन वक़्तु कराची खां जेको सामूंडी तूफ़ान आहे उहो 380 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे, जॾहिं त ठटे खां 390 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। केटी बंदर खां 175 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हीउ तूफ़ान पहुची चुको आहे। हिन वक़्तु जेकॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं त हिते मौसमियात खाते तरफ़ां सामूंडी तूफ़ान सबबु तेज़ हवाउनि ऐं तेज़ बरसाति जी जेको अॻकथी कई वई आहे। अधु कलाक में 60 मिलीमीटर बरसाति पवण जी अॻकथी आहे। हिन वक़्तु जेकॾहिं असां इन बरसाति ऐं तूफ़ान खां पोइ जेको पैदा थियण वारी सूरत हाल आहे, बरसाति ऐं तेज़ हवाऊं लॻंदियूं, उन ते ॻाल्हायूं त हिते डिफेंस वारे इलाइक़े में हिन वक़्तु नालनि जी जेको कंस्ट्रक्शन जारी आहे, जंहिं सबबु हर तक़रीबन अक्सर इलाइक़नि में इहे नालनि जे हवाले सां खॾा खोटियल आहिनि। वॾे वज़ीर बि हिन जो नोटिस वरितो हो त डायरेक्शन साइन बोर्ड्स जेके लॻाया वेंदा, जिन में डायरेक्शन हूंदी त हिते हीउ ख़तरनाक रोड आहे, हिन वन वे तां जेको आहे उतां गाॾियूं वञी सघनि थियूं। का बि हिन हवाले सां अञा ताईं डायरेक्शन साइन बोर्ड जेके आहिनि उहे न लॻाया विया आहिनि। जेकॾहिं सूरत हाल असां ॻाल्हि ॿोल कयूं त सीवियू जे मेन शाहराह जी जेको अब्दुल सत्तार एवेन्यू आहे, उते ॿई ट्रैक जेको आहे बंदि कया विया आहिनि ट्रैफ़िक जे अचु वञ लाइ। हिन वक़्तु जेके सर्विस रोड हुयो कल्ह जेको उनखे खोलियो वियो रिहाइशनि लाइ, हाणे हिन वक़्तु उन्हनि खे बि जेके बैरियर लॻाए करे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। पुलिस, CBC, DHA जा जेको अमिलो आहे हिन वक़्तु उहो जेको सरगर्मी अमल आहे, कंहिंखे बि अचु वञ जी हिन इलाइक़े में सीवियू ते अचण जी इजाज़त न आहे। मुख़्तलिफ़ जेके शाहराऊं आहिनि जेके हिन में सीवियू सां लॻोलॻ लिंक रोड आहिनि, सर्विस रोड आहिनि, उन्हनि खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ जेके पुराणियूं बिल्डिंगूं आहिनि CBC जूं, जेके DHA जूं, उन्हनि में बि जेको आहे उनखे नोटिस जारी कया विया आहिनि त उहो ख़ाली कयूं वञनि। उन में जेके आबादी रहाइश पज़ीर आहे उनखे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जूं जेको आहे हिदायतूं जारी कयूं आहिनि ऐं हिन ते कमु जारी आहे। हिन वक़्तु कुझु आबादी खे जेको आहे उहो नोटिस खां पोइ कढियो वियो आहे। हिन वक़्तु SPCA जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त SPCA जे तरफ़ां बि जेके 700 खां वधीक बिल्डिंगियूं हुयूं उन्हनि खे बि नोटिस जारी कया विया आहिनि। 70 खां वधीक जेके इमारतूं हुयूं उनखे ख़ाली करायो वियो आहे। हिन वक़्तु नोटिस ॾेई करे ऐं महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। जेकॾहिं कराची जी जेकी सामूंडी पट्टी आहे उनजी असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन में बि मुबारक विलेज थी वियो, बाबा भिट थी वियो, इब्राहिम हैदरी, चश्मा ॻोठ, रेड़ी ॻोठ ऐं लठ बस्ती, उनखे बि जेको आहे ख़ाली करे हिन वक़्तु 5 खां 10 हज़ार जेको कमिशनर कराची जी तरफ़ां तइदाद आयो आहे त उनखे महफ़ूज़ हंधनि ते जेके सरकारी इमारतूं आहिनि उनखे जेको इमदादी कैंप जो दर्जो ॾिनो वियो आहे, जिते उनखे मुंतक़िल कयो वियो आहे। जेके सरकारी कॉलेजिस आहिनि, अस्पतालूं आहिनि, उन्हनि में उनखे जेको आहे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त कुल आबादी जेकी सामूंडी पट्टी जी आहे कराची जी, केतिरी मुतासिर थींदी, उनजो तइदाद हिन वक़्त ताईं जेको सरकारी अंग अखरनि मूजिबि 40,000 खां वधीक कराची जी जेकी आबादी आहे सामूंडी पट्टी ते जेके माण्हुनि जूं वसंदियूं आहिनि उनजी आबादी मुतासिर थींदी, जिन खे कढण जे लाइ बि कराची जे कमिशनर तरफ़ां 4 डिस्ट्रिक्ट जेके डिप्टी कमिशनर्स आहिनि उनखे हिदायतूं जारी कयूं आहिनि। डिप्टी कमिशनर मली, डिप्टी कमिशनर कोरंगी, डिप्टी कमिशनर कैमाड़ी ऐं डिप्टी कमिशनर ॾखिण कराची खे हिन हवाले सां हिदायतूं जारी कयूं आहिनि त सामूंडी जेकी पट्टी आहे उनखे फौरी तौर ते ख़ाली करायो वञे। तेज़ हवाउनि सबबु नुक़सानु थी सघे थो। साइन बोर्ड बि शहर मां जेको आहे उहो लाथा विया आहिनि। हिन वक़्तु समुंड जी जेको छोलनि में आहिस्ता आहिस्ता उहो जेको आहे तेज़ी अचे पई, हवाउनि में बि जेको आहे उहो तेज़ी अचे पई। आंधी वारी जेकी सूरत हाल हुई गुज़िरियल राति, हिन वक़्तु उनजी भेट कजे त जेकी कल्ह हवाऊं खुली रहियूं त घटि आहिनि, पर 15 तारीख़ ते सुभाणे खां जेको राति देरि सां इहे तेज़ हवाउनि जो बि सिलसिलो शुरू थींदो। समुंड जी शोलनि में बि तेज़ी ईंदी। हिन वक़्तु जेकी कल्ह जे भेट कजे गुज़िरियल ॾींहं जी, त उनजी भेट में समुंड जी जेकी शोलनि में बि इज़ाफ़ो थियो आहे। हिन वक़्तु SOP हिकिड़ी जारी कई वई आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां, जिन ते अमल करण लाइ जेकी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे उहा जेको आहे सरगर्मी अमल आहे। कराची पुलिस जेको आहे सरगर्मी अमल आहे। हिन वक़्तु कलम 144 सीवियू ते लॻल आहे। समुंड जो जेको सामूंडी इलाइक़ो आहे, कंहिंखे बि आम शहरनि खे अचण वञण जी इजाज़त न आहे। कैमरामैन रशीद चांडियो सां गॾु वहीद राजपर, KTN न्यूज़, कराची।